जी नाज़रीन, हीअं असां मौजूद आहे अॻूणो वॾो वज़ीर लियाकत अली ज्योति साहब हिते प्यारो स्टेशन हींअर असां ज्योति साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सियासी हवाले सां तुंहिंजो मौजूदा सियासत जे हवाले सां छा चवणु आहे जेका हीअ ताज़ी 27वीं तरमीम आई आहे उन हवाले सां 27वीं तरमीम आई आहे जंहिंते वकीलनि जेका सख़्तु एतिराज़ कयो आहे ॿ जज जेके आहिनि उहे इस्तीफ़ा ॾेई विया आहिनि ऐं मुल्की सूरत हाल माना हिकिड़ो बेचैनी पैदा थी वई आहे इन हवाले सां तव्हां छा चवंदा? पहिरियों त मां इहो ॿुधायां त हिन मुल्क में सियासत आहे ई कान। हिन मुल्क में चङे माण्हुनि लाइ कहिड़ी सियासत आहे? जेको खटे तंहिंखे हारायो, थप्पा हणी इलेक्शन में मूंखे 3 दफ़ा हारायो अथऊं। हे सियासत आहे? हिन मुल्क में कहिड़ी सियासत करणी आहे ॿुधाए? इन खां त बहितर आहे त उहो काउंसिल ठाहे छॾियो, जीअं अबू धाबी में आहे या ॿियनि जाइनि ते मुस्लमान मुल्कनि में आहे त फेडरल काउंसिल ठाहे छॾियो। छो था ख़र्चु करायो माण्हुनि खे, तकलीफ़ूं ॾियो माण्हुनि खे? असांजो 3 इलेक्शनूं खटल, हिन इलेक्शन में त लैंडस्लाइड हुई। 12 बजे ताईं जलसा जुलूस फायर वर्क, आख़िर में आया अमराह जी बटाए विया रिज़ल्ट। त पर ॻाल्हि इहा आहे त मुल्क ठाहिण वारा असां हुआसीं, असांजा वॾा हुआ जन मुल्क ठाहियो, ऐं तंहिंखां पोइ जेको आहे असांखे हारायो थो वञे, असांखे गद्दार कयो थो वञे। इहो कीअं हलंदो सिलसिलो? हिन मुल्क में सियासत कान्हे ऐं हिन मुल्क में आहे बसि इहो ज़ोर वारी सियासत आहे। जेको ज़ोर सो ॾाढो। असांखे 45 फार्म वारनि खे हाराए 47 फार्म खे कामयाबु डिक्लेयर कयूं। असां सभु तरमीमुनि जे ख़िलाफ़ु आहियूं। इन कॉन्स्टिट्यूशन खे तरमीम करण जी ज़रूरत ई कान्हे। इहो कॉन्स्टिट्यूशन नेशनल असेंबली में 73 में यूनानी मसली पास कयो वियो, इन करे इन खे तरमीम करण जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे। अच्छा, हींअर दादू जी सियासत जे हवाले सां तव्हांखे सवाल कंदासीं त मुसलसल 19 सालनि खां तव्हां पीपुल्स पार्टी सां माज़ कई इलेक्शन विड़ी आहे, तव्हां भला कुझु मायूस थिया आहियो या तव्हां ईंदड़ हवाले सां तव्हां इलेक्शन अञा विढ़ंदो या कहिड़ो लाइमल तव्हांजो? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे मरणो आहे, मूंखे वञिणो आहे हेठां, मां जी मायूसी त ठहियो, अञा मुंहिंजे हुन में एतमाद में ऐं मुंहिंजे हुन में जोश जज़्बे में इज़ाफ़ो थींदो थो वञे। मायूसी इहो ई कुफ़र आहे। मां हिननि खे घर पहुचाए जेलनि में विझी हिननि खे बंदि कराए एहतिसाब कराईंदुसि। अच्छा, कुझु माना तव्हांजे हवाले सां पार्टी जे हवाले सां चवणु आहे त हींअर PTI जेका आहे उहा माना हींअर मंज़राम तां हुनखे हटाए वियो आहे या हटी वई आहे, या PML जेका सिंध जे हवाले सां उहा मुकमल ख़तमु थी वई आहे। ईंदड़ इलेक्शन में तव्हां कहिड़े प्लेटफॉर्म तां तव्हां इलेक्शन विढ़ंदा? मां जहिड़े त विढ़ंदुसि, मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि न, मां जिथे आहियां उहो मुंहिंजो प्लेटफॉर्म आहे। बाक़ी PTI खे कंहिं हटायो आहे? PTI पार्टी आहे, PTI पाकिस्तान जी पार्टी आहे, इमरान ख़ान जी पार्टी आहे, ऐं इमरान ख़ान खे नाक बंदि कयो वियो आहे। जेको माण्हू मेजॉरिटी सीटूं खणी आयो था हुनखे बंदि करे छॾियो आहे, ऐं जंहिं 14 सीटूं खयूं तंहिंखे त हुकूमत ॾेई छॾी आहे। गैर ज़मीर गैर ज़रूरी हिकिड़ो इहो तव्हांजो जेको आहे तरीक़ार आहे उहो ग़लति आहे। अॻु में 45 फार्म आयो, पोइ 47, हाणे तव्हां छा था सम्झो कहिड़ो फार्म ॾेई आहियो जेका इलेक्शन सीटूं तव्हां? हाणे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इलेक्शन ई न कराइनि, बसि कहिड़ी ज़रूरत आहे इलेक्शन कराइण जी? बसि वेही रहो डंडो खणी, बसि जेको थिए सो ठीकु आहे। थियो माफ़ु कजो, मूंखे ॾाढो तजुब थियो त हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो जुलूस थो कढे त मां प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी थी वञा, 1.5 मन जो पटको, 1.5 मन जो, वरी ॿियो निकिरे थो त जमाली साहब वरी 2 मन जो पटको। अड़े मूंखे ॿुधायो त कहिड़ो तव्हां किलो फतेह कयो आहे, कहिड़ो तव्हां माण्हुनि खे सहूलियत ॾिनी आहे, कहिड़ी गेट स्टेशन ॾिनी आहे, कहिड़ा रोड रस्ता ठाहिराया अथव? सॼो आहे रुॻो इहो सॼो वापारु धंधो आहे करप्शन जो, रुॻो आहे झगड़ो पैसनि मोकिलण जो, ॿियो कोई कोन्हे।